अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ीअ लॻो 3 ॾींहं अॻु अली रज़ा मोरी वटि बरसाती पाणीअ खे ॾिनल कट बंदि कराइण दौरान मक़ामी माण्हुनि ऐं पुलिस में थियल जहिड़े दौरान असिस्टेंट कमिश्नर काज़ीअ जो गनमैन पुलिस एहलकार ग़ुलाम शबीर गबोल मुबैना फायरिंग ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि क़तल थी वियो हुयो। SSP शहीद बेनज़ीर आबाद अमीर सऊद मक्सी ॻोठ गुलबे गबोल पहुची संदसि वारसनि सां तहज़ियत कई। उन मौक़े ते शहीद ग़ुलाम शबीर गबोल जे पीउ SSP मीडिया सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। अचो त ॿुधूं। फर्ज़ पूरो कयो, पोइ पाण खे शहीद कये। मुंहिंजी तमन्ना आहे जेको हक़ी हुजे, माना प्यारान हुजे, ना हक़ भले हलियो वञे घर, ऐं मूंखे शहीद जो कुझु कोन खपे। अलाह ॾींदो, इहो मुंहिंजो इहो दुआ आहे। अच्छा अच्छा, ही नंढड़ा ही बचड़ा पंहिंजे बाबा खे यादि कंदा आहिनि? हा साईं, हिकिड़ो अथसि, हीउ हिकिड़ो अथसि, हीउ मूंसां गॾु आहे सिरात ॾींहुं। हाणे बाबा जे जाइ ते मां बाप आहियां, छा कयो? ज़रूरी तो सम्झां त थोरो पसे मंज़र ॿुधायूं असां तव्हांखे। शहर काज़ी अहमद उनखे तमामु घणो थ्रेट हुयो, हिकिड़ो अहिड़ो नालो कोठरियल हुयो, रोड टुटल हुयो, जेकॾहिं उहो उन राति बंदि न थिए हा त सॼो शहर काज़ी अहमद ॿुॾी वञे हा। उन में पुलिस इंतिज़ामिया जी ऐं एरीगेशन डिपार्टमेंट जी अलॉन्ग विद मिलिट्री इहा उन्हनि जो कंक्लूजन हुयो त इनखे अॼु राति ई बंदि कजे, न त वॾी तादाद में रेस्क्यू ऑपरेशन करिणो पवंदो ऐं शहर ॿुॾी वेंदो। उन खां पोइ असां पाण DC साहब ऐं कर्नल आर्मी एरीगेशन जो अमलो उते पहुतासीं। उते माण्हू जेके ॻोठाणा हुया उहो पंहिंजे ॻोठ जे हिसाब सां पिया सोचनि, पर असांखे वरी वॾे पस मंज़र एरीगेशन जे डिपार्टमेंट जे हिसाब सां सोचणो हुयो। उहो असां नालो बंदि करायोसीं जिते मज़ामत थी, फायरिंग थी, पथराव थियो ऐं असांजो हिकिड़ो जवान इन मज़ामत जे नतीजे में शहीद थियो। हिन वक़्तु तव्हां पुछो त केस में कहिड़ी प्रोग्रेस आहे। आउं चवंदुसि त केस में असां 4 जेके आहिनि अक्यूज़ड उहे अरेस्ट कया आहिनि। इन में 13 माण्हू नामज़द आहिनि, 13 नामालूम आहिनि। उन्हनि खे बे अरेस्ट कयो वेंदो, उन्हनि खे चालान कयो वेंदो, कानून जे कटहरे में आंदो वेंदो। इंशाअल्लाह उन्हनि खे सभिनी खे जिन इहो जेको ग़लति कमु कयो, हिकिड़ी इंतिज़ामिया ई उन्हनि जी हिकिड़ो कंक्लूजन हुयो त लखे माण्हुनि खे बचाइणो आहे या हिकिड़े ॻोठ जी डिस्प्लेसमेंट आसान आहे। असां उन्हनि खे चयूं पिया त तव्हांखे टेंट बि ॾियूं था, रोड साम्हूं आहे, हिते टेंट हणो, शहर बचायो। तव्हां हिकिड़े नंढड़े ॻोठ में जंहिंमें 2-3 घर हुया उनखे न बचायो, पर अनफॉर्चुनेटली ताउन करण जे लाइ कोई तयारु न आहे ऐं उबतो जेको आहे सो फायरिंग ऐं पथराव, जंहिंजे नतीजे में असांजे जवान शहादत ॾिनी, पर शहीद जेके आहिनि उहे ज़िंदा आहिनि। ऐं उन्हनि जी हिन क़ुर्बानी जे करे मां सलाम पेश थो कयां शबीर अहमद गबोल खे, उन्हनि जे वुरसा खे। उनजो हिकिड़ो हे नंढड़ो पुटु आहे असां सां गॾु आहे। इन्हनि जी क़ुर्बानी खे, सॼे ॻोठ जी क़ुर्बानी खे मां सलाम थो पेश कयां, जंहिं काज़ी अहमद शहर खे बचायो। ऐं इनशाअल्लाह इन केस में तमामु सुठी पेशरफ़्त थींदी। IG साहब जो जेको पैकेज आहे, हुकूमत सिंध जो जेको पैकेज आहे, शोधा जे हवाले सां मॉनिटरी बेनिफिट आहे ऐं 2 नौकरियूं आहिनि, उहे बि इनशाअल्लाह तुरंत जल्दी जेको आहे सो हुन में बि आंदी वेंदी। ऐं असां शहीद जे घर वारनि सां गॾु आहियूं। पुलिस हिकु फैमिली आहे ऐं हिन दफ़े तव्हां ॾिसो त हर ऑपरेशन में पुलिस अॻिते आहे। रेस्क्यू ऑपरेशन हुजे, सर्च ऑपरेशन हुजे, रोड खुलाइणा हुजनि, धरननि खे मुंहुं ॾियणो हुजे, 18 कलाक असांजा सिपाही ड्यूटी था कनि। उन माहौल में पंहिंजो घर बार जिते हू पाण हिते ॿुॾल हुया, घर छॾे करे ॿियनि जी जेको आहे ज़िंदगी बचाइणु, इहो पुलिस जी वॾी क़ुर्बानी आहे। ऐं तव्हां मीडिया वारनि जी बि महिरबानी। उन ॾींहुं तव्हां शहीद जो जनाज़ो ॾिठो त केतिरा माण्हू उन जी क़ुर्बानी खे भेटा ॾियण जे लाइ उन में शामिलु थिया ऐं हीउ सिलसिलो हली रहियो आहे। पंहिंजी पुलिस खे ख़ुदा पंहिंजो सम्झो, उन्हनि ते ट्रस्ट कयो, कोई कंहिंजी कंहिंसां दुश्मनी न आहे। बसि इहो आहे त असां चाहियूं था त पाड़ेसरनि जो हर को ख़्यालु करे, पंहिंजी ज़मीन मां पाणी कढी ॿिए जो ॻोठु न ॿोड़े। ऐं थोरो हिन वक़्तु सब्र जेको आहे सो उहो ज़रूरी आहे। जेतिरो सब्र थींदो इनशाअल्लाह इहे जेकी कुदरती आफ़त आहे, कुझु ॾींहंनि में अलाह कंदो इहा बला असांजे मथां टरी वेंदी। अच्छा सर, प्रोटेस्ट FIR खां पोइ ॻोठाणनि को प्रोटेस्ट कयो पोइ तव्हांखे बि अपील कई, IG सिंध खे बि अपील कई त असां चवंदुसि त ॾिसो शहादत थी आहे, होॾे हिकिड़ो पथर बि कोन लॻो आहे, को ज़ख़्मी आहे, कंहिंखे डंडो लॻो हुजे, सोटो लॻो हुजे, इहा असांजी सिंध पुलिस जी पॉलिसी ई न आहे। ॾिसनि उहे वीडियोज़, उहे तस्वीरूं आहिनि जिन माण्हुनि इहा हरकत कई आहे, पथराव कयो आहे लॉ एनफोर्समेंट जे मथां, आर्मी ई, पुलिस ई, डिस्ट्रिक्ट DC साहब पाण बीठो हुयो, सभु बीठा हुया उते। ॻाल्हियुनि जे ज़रिए जॾहिं असां उन्हनि खे सम्झायूं पिया त तव्हांजी
नंढड़ी क़ुर्बानी जे करे शहर बचंदो, लखे माण्हू बचंदा, त इन ॻाल्हि खे आउं नथो सम्झां त इहा ॻाल्हि ग़लति ई, जाइज़ ई। इलीगल कट्स आहिनि, 144 लॻल ई, रोड खे जेकॾहिं तव्हां कट हणंदो त पाणी वञी ॿियनि खे वञी ॿोड़ींदो। तव्हां इहो इन्हनि पाण कानून हथ में खयो ऐं हाणे कानून खे मुंहुं ॾियनि, ऐं जेकॾहिं उन्हनि जी का जाइज़ ॻाल्हि हूंदी त ज़रूरु उन जी बि मेरिट ते असां इंक्वायरी कराईंदासीं। इन 1 करोड़ जो जेको बेनिफिट आहे उहो फ़ौरन ॾिनो वेंदो आहे, ऐं इन खां अलावा गॾोगॾु 2 नौकरियूं उहे ॾिनियूं वेंदियूं आहिनि, ऐं जेकी ता हयात टिल रिटायरमेंट जेकी आहे उहा फुल पे जेकी आहे उहा ॾिनी वेंदी आहे। इन सां गॾोगॾु ॿिया बि जेके हिन फ़ाइदा आहिनि, जीअं पेंशन आहे, पे आहे, उन शहीद खे एज़ अ लिविंग पर्सन हाज़िर सर्विस असांजी नौकिरी में तसवुरु कयो वेंदो आहे। इंशाअल्लाह असां शहीदनि सां गॾु आहियूं, हिते मौजूदु आहियूं। उन ॾींहुं DI साहब इरफान बलोच साहब बि जनाज़े में शामिलु हुयो ऐं असां बि शामिलु हुयासीं। अॼु असां हिते आया आहियूं। इंशाअल्लाह हिननि सां असांजो तालुक़ु ता हयात आहे, इहो अॼु जो तालुक़ु न हूंदो, हिते ख़तमु कोन थींदो। असां शहीदनि खे ऑन कंदा आहियूं, हर 4 अगस्त ते उन्हनि जी फैमिलीज़ वटि पाण वेंदा आहियूं, उन्हनि जो हाल अहवालु वठणु। जेके पैकेजिस हूंदा इंशाअल्लाह उहो असांजी ज़िम्मेदारी आहे, मुंहिंजी ज़ाती ज़िम्मेदारी आहे, उहो आउं ॾियाराईंदुमि उन्हनि खे। ज़न हो ऐं SSP साहब जेको मौक़ुफ़ पंहिंजो रखियो आहे हिते, कुझु असांखे तहफ़ुज़ात आहिनि। नंबर 1 FIR जेका आहे उहा सरकार जी मुदत में आहे, त धणियुनि जे मुदत में हुजणु खपे। उन में धणी खे इंटर कनि, FIR धणी उन जी पैरवी कनि, केस जी बहितर रहंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त कुझु नाला ज़ाहिर आहे बि तव्हांजा मक़ामी माण्हू आहिनि, हिन जा बि तालुकात आहिनि, उथवे आहिनि। उन में कुझु 1-2 नाला मुलज़िम जा जेके आहिनि उहे मां ख़ारिज आहिनि। हाणे उहो कहिड़े तरीक़े सां आहिनि, उनजा नाला हिननि में इंटर न आहिनि थिया। असां SSP साहब इहो यकीन ॾियारियो आहे त तव्हां मूंसां मिलो ऐं तव्हांजो जेको बि मसइलो हूंदो असां हल कंदासीं। उन में 1-2 नालो आहे जेको असां नॉमिनेट करणु चाहींदासीं। जेके बि वरिसा आहियूं असां उहो नॉमिनेट कंदासीं। असां SSP खां इहा उमेदु रखूं था त उहे नाला इन कया वेंदा। बाक़ी रही ॻाल्हि पैकेज जे हवाले सां आहे त उहो SSP साहब जी महिरबानी आहे, जेको गवर्नमेंट जे तरफ़ां ई आहे। लेकिन उन में इहो हूंदो आहे ऑफिसर जे तरफ़ां त उहो टाइमली जेकॾहिं उहो फैमिली खे शहीद जी फैमिली खे मिले थो त उहो उनखे बेनिफिट थिए थो। उन हवाले सां बहरहाल कुझु तफ़ज़ात आहिनि, उन लाइ इंशाअल्लाह हाणे SSP साहब चयो आहे त उहो असांखे टाइम ॾींदो, त इंशाअल्लाह असांखे अगरि उहो सेटिस्फाई कंदो त असां बिल्कुलु सेटिस्फाई थींदासीं। असांजी कंहिंसां का दुश्मनी कान्हे का, लेकिन ज़रूरु ज़्यादती ज़रूरु आहे, ज़्यादती ज़रूरु थी आहे। ऐं हुन काज़ी अहमद वारनि खे सभिनी खे जेको आहे सो शहीद खे सुर्ख सलाम करणु खपे, जिन पंहिंजो रत ॾेई करे हिन शहर खे उॾण खां बचायो आहे। वधीक तव्हांजी मीडिया वारनि जी महिरबानी आहे। ऐं असां इहा उमेद मीडिया वारनि खां बि रखूं था त तव्हां अक्सर असां वटि इहो थींदो आहे त कुझु टाइम खां पोइ ॻाल्हि भुलिजी वेंदा आहिनि सभु कुझु, पर इहो न थियणु खपे। ऐं मीडिया वारा बि असां सां कोऑपरेशन में हुजनि हर वक़्तु। ऐं SSP साहब सां असां टच में रहंदासीं। इंशाअल्लाह असांजा जेके मसइला हूंदा, जेके बि हिन में मसइला मसाइल आहिनि, उहे असांजा हल कया वेंदा। उमेद कयूं था त इंशाअल्लाह जेके उन ॻाल्हियूं कया आहिनि ऐं जेके केस जे मामले में उन ॿुधायो त 4 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, ॿिया जेके नॉमिनेट या जेके नाला आहिनि उहे गिरफ़्तार थींदा। असां SSP साहब खे इहो बि चयो आहे त जेके जाइज़ हुजनि, ईअं न थिए त को ग़रीब जो ॿार आहिनि आवी में अचे, ऐं जेके जाइज़ आहिनि त उन्हनि खे अरेस्ट करे कानून जे कटड़े में आंदो वञे। सिंधी मेज़बानी जी सुञाण, टपाल मेज़बान।